अस्सलामुअलैकुम नाज़रीन। खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब खैरपुर आर्ट काउंसिल के जनरल बॉडी जो भी इजलास आर्ट काउंसिल खैरपुर में सदर सावन खान गाहो जी सदारत हेठ थी गुज़रियो। इजलास में जनरल सेक्रेटरी सईद अकबर शाह 2 सालन की कारकर्दगी रिपोर्ट पेश कंदे ॿुधायो त गुज़िरियल 2 सालन दौरान खैरपुर आर्ट काउंसिल में लिटरेचर फेस्टिवल, सांगर जा प्रोग्राम, म्यूज़िक, ड्रामा फेस्टिवल समेत मुख्तलिफ़ प्रोग्राम कराया विया। हिन मौक़े ते ख़ज़ानी लुत्फ़ ॾिनो चांडियो। गुज़िरियल 2 सालन जी कारकर्दगी रिपोर्ट पेश कंदे ख़र्चनि जा अंग अखर ॿुधाया। जॾहिं त सदर सावन खान ख़िताब कंदे चयो त पंहिंजी सदारती दौर में सभिनी दोस्तनि खे गॾु खणी तमामु वॾा प्रोग्राम करण में कामयाब थींदासीं। आर्ट काउंसिल खैरपुर जे साल 2023-2024 इलेक्शन कराइण लाइ इलेक्शन कमीशन जोड़ी वई, जंहिंजी मंज़ूरी हाल में वेठल मेंबरनि खां अक्सरियत राय सां वरिती वई, जंहिंमें चेयरमैन मंज़ूर हुसैन उॼण, मेंबरनि में वकील तारिक हुसैन, यासिर बोज़दार, काज़ी सरफराज़ ऐं इनायत खे ईवान जी मंज़ूरी खां पोइ मुक़ररु कयो वियो। इलेक्शन 21 जनवरी ते थींदी। वधीक ख़बरनि जे लाइ ॾिसंदा रहो सिंधियाना न्यूज़।